सतनाम सत श्री अकाल। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद। जब आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी। सतनाम सत श्री। सुखमनी साहब। जेह मार्ग के कने जाहिन को सा, जेह मार्ग के कने जाहिन को सा, हर का नाम हुआ संगीतो सा, हो हर का नाम हुआ संगीतो सा। हो जह पैंडे महांध गुबारा, जह पैंडे महांध गुबारा, हर का नाम संग उजियारा, हो हर का नाम संग उजियारा। हो जहाँ पंथ तेरा को न स्नानू, वागरू जहाँ पंथ तेरा को न स्नानू, हर का नाम तह नाल पछानो, ओ हर का नाम तह नाल पछानो। जह महा भयान तपत बहु घाम, तो हर के नाम की तुम ऊपर छामा, तो हर के नाम की तुम ऊपर छामा। हो जात्र खामन तुझवा कर जहाँ त्रिखा वावा जह त्रिखा मन तुझ आकर खै, जहाँ त्रिखा मन तुझ आकर तह नानक हरे हरे अमृत बरखे। जहाँ त्रिखा मन तुझ आकर खे, तो नानक हरे हरे अमृत बरखे। तो नानक हरे हरे अमृत बरखे। सुखमणि सुखमृत प्रभु नाम, हो सुखमणि सुखमृत प्रभु नाम।
भगत जना के मन विश्राम, भगत जना के मन विश्राम, सुखमणि वावा सुखम। श्री राम श्री राम। आज सोमवार वाह, भगवान शिव जो वार, सखी जो वार, असांखे पंहिंजे जीव जे कल्याण करण जो साधन असांखे ज्ञान जे माध्यम सां सखी जे दर ते प्राप्त थी रहियो आहे। प्रभु कृपा करे असां सुरत सां ध्यान सां श्रवण करके प्रभु हलण लाइ असांखे प्रेरित करे, जीवन सफल बणाए। साहब चवनि था, जंहिं मार्ग के गने जाए न कोसा, जंहिं रस्ते जो फासलो ॻणियो न वञे, कोह ॻणिया न वञनि, राम इते संत समझाईंदा भाई शरीर जो सफ़र काॾे कयूं था, हे शरीर असांखे पंहिंजी इच्छा सां न मिलियो आहे। कीअं? पुछो वञे संसार खां, भाई तूं छो ॼायो आहे, इहो जवाब मिलंदो? तूं ॼाई पियो, ठीकु आहे, श्री राम। ॼाई पियो आहे त मृत्यु निश्चित आहे, कंहिं महिल बि थी वेंदो, तुंहिंजे हथ में न आहिनि। पर उन्ही शरीर जे सफ़र जे लाइ तुंहिंजो केॾो बंदोबस्तु आहे जीव, रहण में, गुज़ारण में, यात्रा में। पर जाॾो जीव आयो आहे, वेंदो, ओॾनि जे लाइ कोई तोशो। राम प्रभु कृपा करे बुद्धि जे तर्क ते वेही ॻाल्हायूं। इहो असांखे संसारी जीव खे इहा शइ पैदा ई नथी थिए त मूंखे काॾे वञिणो आहे, मरी वञुमि, ठीकु आहे, कीअं? हा, कोई बस कोई जिन कोइन मां कंहिं विरले खे थियो आहे, उन्हनि इहो ॼाण ॾिनी आहे त असां बुद्धि जे तर्क ते हेॾे खणी अचूं। केरु खणी अचूं? असांखे जेको संतनि लिखियो आहे त हिन शरीर जे छॾण खां पोइ ॿियो शरीर रहंदो यश जो असांजो, और उन जे लाइ वाकई सॼी हयाती जेको माया मिलण में असां कमु कयूं था, उहो पंहिंजी नेकी जे मथां कुर्बान करण लाइ झोंपे था छॾियूं। ईअं आहे न? शादी में, विहांव में, कंहिं शान मान कढण में, कीअं? करोड़े रुपया उहो विहांव ते ख़र्च करे, कोई कंहिंखे चए बाबा हिन खे धन्यवाद ॾिनियूं हलो, माण्हू आहे महिरबानी कई अथई जो हितां मां खाराया अथई, वाधाई चई त ॾिनियूं हलोसि जंहिंजे लाइ आया आहियूं। ठीकु आहे भाई आहे, अड़े उन करोड़नि जे ख़र्च मां या लखनि जे ख़र्च मां उन नगर जो माण्हू गरीब कोई अची वञे
बाबा 5000 मूंखे न्याणी जे लाइ विहांउ लाइ खपनि, उहो ॾियण लाइ तयारु कोन्हे। कंहिं ॾिनो हुजे महिरबानी करे, नाहे त मां इहो वेनती करे छॾियां थो सेठनि खे आज़माश कयो वञे, जंहिं महिल कार्ज थिए पोइ वञो न, बाबा 5000 ग़रीब न्याणी लाइ खपनि, ॾियो मां चिठी मोकिलिजो, मां हुनखे हिते घुराए समानत कंदुमि उन पुरुष खे। पंहिंजे लाइ लखां रुपया आहिनि, जंहिंमां आशीर्वाद मिले, और तूं लख ॾे चाहे करोड़ ॾे धीअ खे, तूं ओतिरो ॾींदे जेको तो वटि आहे, ऐं धीअनि जो पुटनि जो सभिनी जो हिसो आहे, तूं ॾिनो, तोखे उन ॾियण सां कुझु बि ॾिनो, हिकु पैसो बि तोखे बरकत जो वधणो न आहे। कंहिं काथे पढ़ियो हुजे त मूंखे ॿुधाए। श्री राम। ऐं जेकी ॾिनो, ओहो सेठ बाबा चीर में छा मिलियो थी, मां त ॾिठो कोन्हे, बाबा असां त घणो ॿुधो आहे, बाबा ॾिनो हूंदो, न्याणी खे ॾिनो हूंदो। अरे कोई धन्यवाद महिरबानी कान्हे, सीटे वेठो आहे, ईअं आहे, चाहे तूं मां हुजऊं, ॿियनि जो नालो छो खणो, ईअं न। भई अहंकार सेठ कंदो आहे, ग़रीब न कंदो आहे, सुञाई खे सेठ लॻी पई आहे, सीट लॻी पई आहे, करे थो पंहिंजे न्याणी खे ॾिने। अरे राम राम राम, केतिरो खणंदा वञो हिकु हिकु विषय खे, समाज काथे सतर ते पहुची वियो आहे। छोकिरे खे वेदी पढ़ाइण महिल, अॼु काथे ब्राह्मण थोरी बेसमझाई करे था विझनि, न त हमेशा पहिरियों छोकिरी खे उपदेश ॾियणो आहे, पोइ छोकिरे खे। जॾहिं छोकिरे जो उपदेश एंड थिए, पोइ छोकिरे खे चवणो आहे, अबा हाणे हथ खणी करके इहा ॻाल्हि क़बूल थी न। पहिरियों छोकिरी खे जेका हाणे वञे थी, तोखे कीअं कीअं रहणो आहे पति सां, पोइ पति खे तोखे कीअं कीअं संभालणो आहे, कीअं करे करे पोइ चवंदा, अबा हथ मथे ते रखो, सम्झ में अचे थो, तथास्तु, इहा हुनखे क़बूल करायो वेंदो आहे। जिथे मां ॻाल्हायां थो उते ब्राह्मणनि वटि सावधान वेठा रहंदा कयो, छा सम्झियो, बाबा पहिरियों हुनखे ज्ञान ॾे, पोइ हुनजो मथे ते अचे। हाणे हुन छोकिरे जीअं तीअं करके ब्राह्मण चवायसि मथे ते कबई। जंहिं महिल सेण खे चीरो ॾिनो वियो, उन बि जेको मिलियो हीअं खणी मथे ते रखियईं, जीअं कंहिं क़बूल कयईं, सुठी ॻाल्हि, ॾिठईं न ॾिठईं, हलो। हाणे बाक़ी दया पए उन बहू जी ससु खे, जेका घर में जंहिं महिल टपड़ पहुचनि, उहा घोट मां त ओॾे हूंदी आहे न, काथे खणी विहांउ खां पोइ वरी घुराईंदा आहिनि, अॼु सिस्टम थी विया आहिनि, नाहे त घर में थी, जेको असुली रवाज आहे। उते जेके टपड़ आयसि, चलो हीअं खणी करके मथे ते रखे, कमु सिद्ध थी पए न, बसि हिते कमु बिगड़िजे थो, ईअं आया न। अरे हुन वीचारे क़बूल कयो, हुन बि चीरो मथे ते रखियो, हुन बि छोकिरी खे मथे ते रखियो, हीअं मां पालींदोमांसि। हाणे जिते टपड़ पहुता, हाणे सफ़र मां टपड़ कोई टोकरो ओढ़े वञे थो फल जो, हाणे ज़रूर गाॾी में हेठि मथे थींदो, त जंहिं महिल फल कढंदे कढंदे हेठों जेकॾहिं कोई पतरो थियो, हेड़ा मोकिलिया अथऊं, सणाई थिए गाकुल नथो अचे, त लोडनि में मथनि जे ज़ोर सां हेठि थींदो आहे, उहो हेठों घर ख़राब छो वेहे था, इहा आहे न, इहा बुद्धि उते नास्त थी वञेसि। अड़े अहिड़ा वया गुज़रिया जो हेठों ख़राब विझी छॾींदा। अड़े कमी कढण खां सवाइ छॾे ई नथी, काथे न काथे कढियूं बीठी आहे, लजा बि नथी अचे। अरे तूं कंहिंखे ढकींदे, तोखे कोई ढकींदो न, तुंहिंजी बि काथे ॾिनल नकुल हुजे। तूं ससु जेकॾहिं कढे थी, त तुंहिंजी धीअनि जी बि का ससु आहे। दया पए, मां केतिरो खणा हिकु हिकु विषय ते। श्री राम। त मुंहिंजा प्यारा, अरे उन ग़रीब कन्या खे तूं ॾेई छॾियो, उहा त तोखे आसीसां कंदी। आख़िर ग़रीब जा माइट बि सभु ग़रीब थींदा आहिनि छा, या सेठनि जा माइट सभु सेठ ई थींदा आहिनि छा, इहो ज़रूरी आहे? श्री राम। सेठ हूंदे बि कई ग़रीब थी विया, के ग़रीब हूंदे बि सेठियूं थी विया। वॾो तजुर्बो पियो आहे संसार में, अखियूं खोले खड़े थोरो ॾिसे त मुंहिंजा प्यारा, त उते उन जा मिट माइट ॿुधाड़े शाबस अथसि, भेण करणो त असांखे हिन एॾी शेवा करे छॾी दान, उनखे धन्यवाद मिलंदी, शाबस मिलंदी, उन बरकत जो उनमें बरकत वहंदी तुंहिंजी। कीअं? इहो यश जो कमु नथो करे, इहो ई त तोशो आहे, ॿियो कहिड़ो तोशो आहे? गुरु नानक खां सिद्धनि पुछो गृहस्थी जो धर्म छा आहे? चए पुण्य दान का करे शरीर छा? पुण्य जो कमु, पुण्य जो कमु, ॾेवण जो, बसि वठण जो न, पुण्य दान का, दान माना ॾेवण। अखर बंदि पढ़णा असांखे इंसानियत में,
नाम अंदर, प्रभु जी याद अंदर, जेको बोलाए थो, ॿुधे थो, ॾिसे थो, हलाए थो सॼी प्रक्रिया खे, बाडी खे। राम। ॿियो दान जेके प्रभु ॾिनो आहे, प्रभु ॾिनो आहे, तन खे वाणी ॾिनी अथई, कंहिंजो शोक मिटायूं, कंहिंखे आथत ॾियूं, कंहिंखे हिमत ॿधायूं, हे संतन जी वाणी जी शेवा आहे न बेटा। श्री राम। काथे वेही करके वक्त ॾियूं, अबा इहो कमु हीअं कजो, अबा हे हीअं कराइजो, लाला हे हीअं कजो, मुंहिंजो कार्य खणी बीह न। सभिनी खे तुंहिंजो धन कोन खपे, वक्त खपे, काथे वाणी खपे, तन त ईंदो ई ईंदो न बेटा। मन ऐं तन त लॻंदो ई लॻंदो, तॾहिं कार्य थींदो न। तंहिंखां पोइ धन। राम। जेको यथाशक्ति आहे त बराबरि मिलियल आहे। श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम। कल विदेश में हिकिड़े ॿार खे फोन कयां पियो, मां ॻाल्हियूं पियो सम्झायांसि। मां चयो ॿुध पुट, टे ॻाल्हियूं ईश्वर खे न वणंदड़ आहिनि, टे ॻाल्हियूं ईश्वर खे वणंदड़ आहिनि। तव्हां ॿुधो छा? रामायण में लिखियो, छल छिद्र कपट मोह कबहु न भावा, निर्मल मन मोह सो मोह पावा। संत ते तव्हांखे विश्वास आहे? छल छिद्र कए, कपट कए, तूं आत्मा जे मथां पर्दा चढ़े छॾिया। आत्मा जे मथां मिट्टी कोन चढ़ियल आहे, तुंहिंजे शब्दनि जो गिलाफ चढ़ियल आहे। अज्ञान जा बि शब्द आहिनि, ज्ञान जा बि शब्द आहिनि, प्रभु जे ज्ञान जी सिफ़त जा बि शब्द आहिनि, संसार जे विषय वासनाउनि जा बि शब्द आहिनि। राम। गुरु ग्रंथ साहिब में लिखियो, हर जी अहंकार न भावई। हर जी, हर खे अहंकार नथो वणे। काम, क्रोध, लोभ, मोह मां कल्ह ई ॿुधायो, उनखे नियंत्रण में रखणो आहे। इहे चारई संसार जी प्रक्रिया हलाइण जा हथियार आहिनि। हिन में हिकु बि बंदि थी वेंदो, संसार ठप थी वेंदो। अहंकार इष्ट आहे, तूं नथो करे, कोई तोखे शक्ति कराए रही आहे। राम। श्री राम श्री राम श्री राम। टियों अची वेंदो। टे ॻाल्हियूं, जननी जने तो हर जन जने, या दाता या सूर, और जननी जो जने सो सब धूल का धूल। मिट्टी में आयो, मिट्टी में मरी वियो, यश न छॾियो संसार में। त परमात्मा जेके ॾिनो आहे असांखे तन, तन शेवा में लॻे, और मन सां सुठी भावना हुजनि, सब जे प्रति सद्भावना हुजे, शुभ भावना हुजे। राम। तन जो दान, मन में हरि जाप हुजे, मन जो त्याग, हरिजन केर जेको मन प्रभु खे ॾे, और तन सां शेवा थिए, और पिछाड़ी धन जो दान थिए। टिनी शयुनि जो जेको करे थो, प्रभु जो ॾिनल आहे, असांखे पंहिंजे इच्छा सां न मिलियल आहे धन। राम। न तन न वाणी, तंहिं लाइ उहो जेको त्याग में हलाए, उहे प्रभु खे वणंदो। सम्झ में आयो? श्री राम। बस उहो सभ खे वणंदो न। शेवा वारो, नाम जप वारो, दान ॾियण वारो, सभ खे वणंदो त प्रभु खे वणंदो न। बस मुंहिंजा प्यारा, चल असांजे में टे ॻाल्हियूं इहे थियनि पयूं। राम 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 राम। त हिते हाणे अचण सां, जंहिं मार के गन जाए न पोसा, हर का नाम उहा संग तोशा आहे। संतन कहिड़ो तोशो गॾु कयो सदाई नाम जे तोशे में। उते तोखे नाम पकड़ंदो बाबा। जंहिं पेॾे मां अंध गुबारा, वॾो अंध गुबारा, जीव जी कहिड़ी दिशा थींदी। राम। मरण महिल ॿुढे ॾे वञो, वधीक उनखे चयो मूंखे सुञाणे थो, ईअं न कयोसि। भॻवान जो नालो जपायोसि, गीता रामायण पढ़ायोसि, ॿुधायोसि। श्री राम। गीता भागवत। जंहिं पेॾे मां अंध गुबारा, हर का नाम संग उजियारा। हरि जो नालो ई तुंहिंजो रोशन आहे। श्री राम श्री राम। सभु कामना वासना पंहिंजो पाण दॿिजी वेंदियूं, इहे अंधारो आहिनि, इहो ई दॿिजी वञे। जहां पंथ तेरा को न सुञाणू, जंहिं पंथ ते तुंहिंजो कोई सुञाणू कोन्हे। हर का नाम तह नाल पछाणो। हरि जो नालो तोसां सहाय थींदो, तोसां सहाय थींदो। श्री राम। सच सच बस, सच बोल, सच अंदर में, सच वाणी में। जब महाभयान तपत बहु घाम, महाभयानक तपत, तो हर के नाम की तुम ऊपर छाम। जिन जीव जी दिशा ॾिठी आहे, त पोइ कहिड़े हालतुनि मां गुज़रंदो, उन्हनि महान पुरुषनि जी वाणी ॿोली आहे बाबा। पोइ त हरि नाम ई छाया कंदो तुंहिंजी छत्र बणिबो। जहाँ त्रिखा मन तुझा कर खए,
राम जाते प्यास तोखे खींचे सताए आकरखे मन खींचे उनजो दुख थे तोखे सताए तह नानक हर हर अमृत बरखे तह नानक हर हर अमृत बरखे हर हर अमृत बरखे। तो मुंहिंजा प्यारा जेतिरो थी सघे असां प्रभु जो नाम है संतन मां असां जंहिं दर ते अचूं था उन महान पुरुषनि मां इहा रहणी करणी खणो असां सदाई हर हाल में राज़ी हर स्थिति में राज़ी। वाह वाह शुक्रानो प्रभु जो बस जा तिरखा मन तुझा करख आशां जूं तृष्णा जूं भगवान जे नाले जपण सां सब संतुष्टि थींदी वेंदी त्रिपति बणिजी वेंदी। सत्संग जो फल इहो आहे असांजे मन में कामना ई न रहे। संसार जे प्रक्रिया हलाइण जे लाइ कामना बीज आहे असांजी आशा बीज आहे इच्छा बीज आहे संकल्प बीज आहे उथी थी न तो संसार जी प्रक्रिया कीअं थींदी। पर उन्ही में सिर्फ एतिरो रहो जेको भगवान जी गीता चए थी खुशी गम खां मथे रहो थिए त बि ठीकु आहे जे न बणी त बि ठीकु आहे हली वेंदे कोई ॻाल्हि न आहे। राम हिरदो हर्क शोक खां मथे रहे इहा ईश्वर जी सची पूजा आहे। आशा मां निराश वलाए आशा में रहंदे बि निराश थी रहो आशा पूरी थी ख़ुशि थींदे वरी वरी उनजी छिक थींदी ऐं केसि ताईं रहंदी। आसकती न अटकायो व्यक्ति में वस्तु में जेकी मिलियो आहे केतिरो रहंदो केतिरो वरी कॾहिं विछड़ी वेंदो। राम उन विछण खां तूं अॻ में विछड़ी वञ न उन मौत खां तूं अॻ में पाण खे मारे रख न। श्री राम पोइ छॾे वेंदे पहिरियों छॾे ॾे न। पोइ बि त कवि चयो आहे पोइ बि त मरी वेंदे हाणे मन खे मार रे। श्री राम हा केतिरो बि तूं नास्तिक हुजे केतिरो बि कीअं पर मरण खां पोइ तुंहिंजा पोयां श्राद्ध न कराईंदा ॿारो न कराईंदा कोई पाठ न कराईंदा सणाई थियो ईअं छो थो करे पियो अखियुनि सां ॾिसूं असां न तंहिंखां मन न उहो नास्तिक हो उनजो बि कोई दोस्त हूंदो जेकॾहिं उहो कोई मरी वियो आहे त उन जाइ ते तूं ऑब्जेक्शन उथाईंदो भई इन जे लाइ छा कयो जॾहिं मञींदो ई कोन हो इन जे लाइ श्राद्ध छो था कयो मूंखे त ॿुधण में न आयो आहे। श्री राम मां वॾो हिकिड़ो मिसाल ॾेई विझां। प्यारो हिकिड़ो अञा ताईं आहे घोटकी में सेठ हीरोमल उनजो पुटु घनश्याम दास हिकिड़ो ई पुटु होसि रड़की साहब विया उते प्यारो उनजो पिता चोले छॾे विया नसीर कोठी जा हुया सेठ हरदास मल सचे साईं खां सवाइ कोई बि उनजे आॻियां सां सभु कमु थींदो हो कि 4 पुट सेठियूं हुआ घोटकी में आया त उतां खणाए आया हे हैदराबाद हो मोटी आयो चऊं अखर कुझु कसो कढण लॻो भई चङो न थियो न जो ॿार मरी वियो अड़े गुरू घर गुज़ारे वियो बुढ़ड़ो हुअं ई हुयो। राम पर बाबा पाठ साहिब रखबो पाठ रखंदो मां घरों निकिरी वेंदुमि छा पाठ रखंदो मां घरों निकिरी वेंदुमि। राम अॼु हो घनश्याम दास अमेरिका में पुटु हुनजो कीअं टेगुल कोई मरी वियो आहे या ख़राब थी वियो आहे। राम अॼु संतनि जी शरण में पियो आहे 2 टे भेरा आयो आहे मां ॾियो उते जेको मां आयो आहियां पाकिस्तान न त घनश्याम मिलण वारो कंहिंसां अरे श्री राम मगज में ठकाव लगे तो संत याद अचनि था। प्यारा हरि जो पासो वठणो ई पवंदो तोखे प्रभु संतन जो पासो भारत में वेठो आहियां भारत में वेठो आहियां। श्री राम श्री राम
न हा मोठैया या हा न मोठैया। सत्य में असत्य निकतो आहे, छांव में धूप निकती आहे, कीअं सोजरे में अंधारो निकतो आहे या अंधारे में सोजरो। राम जंहिंजो तू न तो करे, तू तो कबूलियत तो करे, तू उहा शइ आहे न, पर तू नथो माने खणी। शइ न हुजा तो न ही कीअं करे, तू तो साबित तो करे उहा शइ आहे, तुझे भाग में ही आहे। श्री राम जा त्रिखा मन तुझा कर खे, तो नानक हर हर अमृत बरखे। सुखमनी सुखमृत प्रभु नाम, भगत जना के मन बिसरा। सुखन जी मणि जो ज्ञान आहे उनके सां हृदय में रखदासीं। प्रभु जे नाम खे, प्रभु जे नाम खे बस रहे नाम साईं जो, इहो संतन में खणी वञो, जेको सदाईं असांखे सहायता कंदो, सदाईं सहायता कंदो, सदाईं असांजे हृदय में विश्राम रहंदो। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। वाह श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय। राम कृष्ण भगवान की जय। हर हर महादेव की जय। दुर्गा मैया की जय। बजरंग बली की जय। बोल गुरु नानक देव की जय। सतगुरु वसन घोट की जय। शहंशाह पारूशाह साहिब की जय। सतगुरु साईं खोताराम साहिब की जय। सच्चे साईं सतराम दास साहिब की जय। पूज अमर शहीद साईं कंवराम साहिब की जय। सखी शहंशाह बाबा असदाराम साहिब की जय। पूज मिठड़ी माता साहिब की जय। सर्व संतन महात्मा की सर्व संतन को पैरी पे साधो बोलियो शिवाय लाल कयो झूले।